अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भलीकार आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तों, जॾहिं मोटरसाइकिल पंक्चर थी वञे त छा कजे? ऑनलाइन शॉपिंग करणु चाहियो था? दराज़ ते सस्तियूं शयूं कीअं ॻोल्हजनि? मोबाइल ख़रीद करिणो आहे त सभ खां पहिरियां कहिड़ी शइ ॾिसणु ज़रूरी आहे? दोस्तों, हिन वीडियो में तव्हांखे अहिड़े ई क़िस्म जूं बहितरीनु टिप्स ॾींदासीं जेके तव्हांखे सिंधी ॿोली में अॼु ताईं कंहिं बि न ॾिनियूं हूंदियूं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। ज़िंदगी में 4 दोस्त ज़रूरु बणायो जेकॾहिं मुमकिन आहे त। हिकु वकील, हिकु पुलिस वारो, हिकु डॉक्टर ऐं हिकु इंजीनियर या कंहिं शइ जो मिस्त्री। इहे तव्हांखे फ्री में कमु त न करे ॾींदा, पर ज़िंदगी जे अहम मसइलनि में सलाह सुठी ॾींदा। दोस्तों, जेकॾहिं तव्हां का बि चीज़ ख़रीद करणु चाहियो था, जीअं फ्रिज, AC, TV वग़ैरह, का बि चीज़ ख़रीद करण खां पहिरियां उन जी ऑनलाइन क़ीमत ज़रूरु चेक करियो। ऑनलाइन क़ीमत में 500,000 जो फ़र्क़ु हूंदो आहे, पर हिकु शइ जी क़ीमत जो अंदाज़ो तव्हांखे थी वेंदो आहे। जेकॾहिं तव्हां ऑनलाइन शॉपिंग जो तजुर्बो हासिलु करणु चाहियो था त सभ खां पहिरियां सस्ती शइ घुराए ॾिसो। दराज़ ते तव्हां वञो, हिते तव्हांखे चीप एंड गुड जो ऑप्शन मिलंदो। हिन सेक्शन मां तव्हां 100 रुपए वारी चीज़ बि घुराए सघो था। दोस्तों, मोबाइल ख़रीद करण खां पहिरियां उन मोबाइल जी क़ीमत ऑनलाइन ज़रूरु चेक करियो। इन लाइ तव्हां वाट मोबाइल वेबसाइट ते हर मोबाइल जी क़ीमत ऑनलाइन चेक करे सघो था। पर यादि रखो, ऑनलाइन प्राइज़ खां मोबाइल हमेशह 500 रुपया सस्तो हूंदो। दुकानदार सादे माण्हू खे टारगेट कंदा आहिनि, पर तव्हां उनखे पहिरियां ई ॿुधाए छॾियो त हिन मोबाइल जी क़ीमत एतिरी आहे। उन मोबाइल जा रिव्यूज़ बि तव्हां YouTube ते ॾिसी सघो था। मोबाइल ख़रीद करण खां बाद हमेशह हिकु सुठो प्रोटेक्टर गिलास ज़रूरु लॻारायो। 100-200 जे ख़र्च में तव्हां 1500-2000 जे नुक़सान खां बची सघो था। दोस्तों, इंसान जल्दी में हुजे थो, किथे पहुचणो हूंदो आहे, पर अचानक मोटरसाइकिल पंक्चर थी वेंदो आहे त टाइम ज़ाया थी वेंदो आहे। इन करे जेकॾहिं तव्हां अॻु में ई मोटरसाइकिल जे टूल में हिकु एक्स्ट्रा ट्यूब वठी रखी छॾियो, जॾहिं बि मोटर पंक्चर थिए फ़क़ति ट्यूब बदिलाए हलिया वञो। बाद में उन दुकानदार खां पुराणो ट्यूब वठी टूल में रखी छॾियो, एसिताईं उन जो पंक्चर बि निकिरी वियो हूंदो। इन सां तव्हांजो घणो वक़्तु बची सघे थो। घर में 5 शयूं लाज़मी रखी छॾियो। हिकु हथौड़ी, हिकु पानो, हिकु एल्फी, हिकु टेप सॉल्यूशन, हिकु स्क्रू ड्राइवर यानी कि पेचकश। ही अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें तव्हांजो कॾहिं न कॾहिं कमु फासी सघे थो। घर में हिकु पटी, हिकु कैंची ज़रूरु रखो। नंढा नंढा हादसा थींदा रहंदा आहिनि, ऐं थी सघे त मथे ऐं कन जे सूर जी दवा बि रखी छॾियो। कन ऐं मथे जो सूरु आम आहे। दोस्तों, जेकॾहिं तव्हां सफ़र करे रहिया आहियो त पंहिंजी बैग या थेले खे हिकु नंढो रंगीन कपिड़ो ॿधी छॾियो। इन सां घणनि थेलनि मां तव्हां पंहिंजो थेलो जल्दी सुञाणे वेंदव। जेकॾहिं कोच या बस ते सफ़र करे रहिया आहियो त गाॾी जो नंबर प्लेट ज़रूरु यादि करे छॾियो। कोच या बस जिते स्टॉप कनि था उते ॿियूं बि खोड़ गाॾियूं बीहनि थियूं। नंबर प्लेट ॾिसी तव्हां पंहिंजो कोच या बस जल्दी सुञाणे वेंदव। सफ़र दौरान पावर बैंक ज़रूरु खणी वञो, जीअं ज़रूरत मूजिबि मोबाइल चार्ज करे सघिजे। मोबाइल खे एयरप्लेन मोड ते लाइ छॾियो, इन सां मोबाइल जल्दी चार्ज थींदो। जेकॾहिं तव्हां सफ़र दौरान अकेला आहियो या किथे सुनसान जॻह ते बीठा आहियो, जेकॾहिं तव्हांजो मोबाइल महांगो आहे त इन खे सरियाम इस्तेमालु न करियो, ख़ासि करे वॾनि शहरनि में। इन सां तव्हां मुश्किल में फासी सघो था। दोस्तों, जेकॾहिं तव्हां फेसबुक ते दोस्त वधाइणु चाहियो था त माण्हुनि जी पोस्टनि ते लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा कयो। उतां तव्हांखे ॿिया माण्हू ॾिसनि था, पोइ फ्रेंड रिक्वेस्ट मोकिलनि था। जेकॾहिं तव्हां में को फ़न, का कला माण्हुनि खे खिलाए सघो था या कुझु सेखारे सघो था त पोइ हिकु YouTube चैनल ज़रूरु ठाहियो। हिते तव्हां पंहिंजो टैलेंट ॾेखारे घणो कुझु हासिलु करे सघो था। सिंधी इन्फो YouTube जो हिकु अहिड़ो चैनल आहे जिते दुनिया जहान जी दिलचस्प मालूमात सिंधी ॿोली में ॾिनी वेंदी आहे। सब्सक्राइब ज़रूरु कंदा, घंटी जे निशान खे क्लिक कजो। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।